जिंदगी में औलाद के पंहिंजे पैसे जी शूट न ॾिजांइ। उहा औलाद बिगड़ियल नज़र ईंदई, उहा सुधरंदई न। उहा तुंहिंजे वॾनि खे बि पेर जी चौंपल जे मिसाल रखंदी। जंहिं बि औलाद के पैसे जी शूट ॾिनी आहे न, त उन्हनि खे पंहिंजे वॾनि जी परवाह न आहे। जेकॾहिं पैसो आहे त तूं तमाशो करें तो औलाद जे मथां। घणा बार चवंदा आहिनि औलाद खां छा रखां, इहो हथ सां ख़राब थो करे, इहो हथ सां ख़राब थो करे। औलाद जी कहिड़ी बि ख़्वाहिश हुजे उन में थोड़ी ताख़ीर कजाए। जीअं रब अर्श अज़ीम जे आॾो तूं तलबगार हूंदो आहे कंहिं बि शइ जो, अलाह वटां ताख़ीर थींदी न, तूं बि पंहिंजे औलाद जे आॾो ईअं ई ताख़ीर कजाए। यकदमि उनखे उहा शइ न वठी